मुंहिंजो नालो हज़ूरो। छा मसलो अमड़? मसलो ई हुआ मुंहिंजे पुट खे मारियो अथनि 5 महीनो हुआ, अञा जवाबदार गिरफ़्तार न कया अथनि। पुलिस आयो आहे, रेड कयो अथनि। मुंहिंजो वनटूफा पुट जो मुंहिंजे हिन शहीद पुट जो वनटूफा घरऊं पुलिस वरी मुंहिंजे जो काहे वियो आहे। अच्छा हा, अञा मुंहिंजे पुट जो जवाबदार गिरफ़्तार छा नाला आहिनि जवाबदारनि जा? जवाबदार जो नालो आहे हिकु जो अब्दुल करीम उर्फ होली बोज़दार, ॿिए जो नालो आहे शाही बोज़दार, सुधीर बोज़दार, मुराद बोज़दार, सोबदार बोज़दार, मज़ारी जा पुट तोॾे जो गुलाब। जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि? जवाबदार अञा गिरफ़्तार न कयो अथनि। हिकु मीरपुर में कयो अथनि, उनजे मथां बि आहे केस। मेहर जो पुलिस आयो आहे, पुलिस कायो आहे मुंहिंजे घरऊं। अच्छा हा, वनटूफा मुंहिंजे पुट हिन जो हे शहीद पुट जे मुंहिंजे जो मोटर हुयो, मुंहिंजो घरऊं काहे आया आहिनि। मूंखे हाणे चवंदा आहिनि तूं आयो आहे, तोखे मोटर न ॾींदासीं, तोखे ॿधींदासीं, तोखे अरेस्ट कंदासीं। हाणे अञा बि ॾोह मामे में आहे न, मुंहिंजे हे पुट शहीद जो उन्ही जो वनटूफा घरऊं काहे आया आहिनि। इन जा हे कागज़ आहिनि, हर शइ आहे। शोरूम वारे सां मां चवांसि तो तव्हांखे ॻाल्हाए करे ॾियां। मीरपुर खां मुंहिंजो पुट पंहिंजे हथनि सां वरितो हो। हर कंहिंखे ज़ाती हर कंहिंखे ख़बर आहे। मां तव्हांखे चवे थो तोखे मोटर न ॾींदासीं।